आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठ मंशियात के खात्मे बाबत इजलास थियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो चवण आहे त ऑनलाइन मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ घेरो तंग कयो वञे। आईजी गुलाम नबी मेमण जो चवण आहे त मुआशरे में ख़राबी पैदा कंदड़नि खिलाफ पुलिस असराइतियूं कार्रवाइयूं करे। आईजी सिंध जो चवण आहे त पुलिस खे ॾोहनि जो ख़ात्मो करे अवाम जी उमीदुनि ते पूरो लहणो आहे। आम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾियूं पिया। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठ मंशियात के खात्मे बाबत इजलास थियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो चवण आहे त ऑनलाइन मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ घेरो तंग कयो वञे। आईजी गुलाम नबी मेमण जो चवण आहे त मुआशरे में ख़राबी पैदा कंदड़नि खिलाफ पुलिस असराइतियूं कार्रवाइयूं करे। आईजी सिंध जो चवण आहे त पुलिस खे ॾोहनि जो ख़ात्मो करे अवाम जी उमीदुनि ते पूरो लहणो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठ मंशियात जे ख़ात्मे बाबति इजलास थियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जो चवण आहे त ऑनलाइन मंशियात विकिरो कंदड़नि खिलाफ घेरो तंग कयो वञे। आईजी गुलाम नबी मेमण जो चवण आहे त मुआशरे में ख़राबी पैदा कंदड़नि खिलाफ पुलिस असराइतियूं कार्रवाइयूं करे। इन इजलास जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, आईजी सिंध जी सदारत हेठ मंशियात जे ख़ात्मे बाबति जेको इजलास थियो आहे, कहिड़ा अपडेट्स ॾींदव? जी निदा, आईजी सिंध गुलाम नबी मेमण की सरबराही में हिकु आला सतही इजलास थियो आहे जंहिंमें एडिशनल आईजी उन सां गॾोगॾु एसएसपी ऐं डीआईजी जेके आहिनि उन इजलास में शिरकत कई आहे। उन सां गॾोगॾु स्पेशल ब्रांच क्राइम यूनिट उन सां गॾोगॾु ॿियनि जेके ज़ोनल हेड आहिनि उन्हनि इन इजलास में शिरकत कई आहे। वीडियो लिंक ते बि कुझु ऑफिसरनि पारां हिन इजलास में शिरकत कई आहे जंहिंमें आईजी सिंध पारां इहो चयो आहे त हिन वक़्तु ताईं 80% जेको टारगेट आहे उहो पुलिस जेको आहे त मंशियात फ़रोशन लाइ कयो आहे। मुख़्तलिफ़ जेके मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कयूं आहिनि। वॾे मिक़दार में मंशियात बि हद कई वई आहे। जॾहिं त आईजी सिंध जो इहो चवणु आहे त समूरनि एसएसपी खे हू शाबाश ॾिए थो त कुझु ई ॾींहंनि अंदरि मंशियात फ़रोशन खिलाफ़ हिकु वॾी कार्रवाई कई वई आहे। उन जा जेके ठिकाणा आहिनि उनखे बि मसमार कयो वियो आहे ऐं मंशियात फ़रोशन खिलाफ़ कार्रवाइयूं कयूं आहिनि। जॾहिं त आईजी सिंध जो इहो चवणु हो त मंशियात फ़रोशन खिलाफ़ जेका कार्रवाई आहे उहा पुलिस जी साराह जोगी आहे ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में पुलिस जे आला ऑफिसरनि ख़ासि करे एसएसपी ऐं डीआईजी पारां ही कार्रवाइयूं कयूं आहिनि ऐं मंशियात फ़रोशन खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। ख़ासि करे कुरियर कंपनियुनि ज़रिए जेके मंशियात अचे पई उन्हनि जे नुमाइंदनि सां बि जेको आहे त मुलाक़ात कई आहे। उन में बि मुलविस जेके माण्हू आहिनि उन्हनि जी बि गिरफ़्तारी लाइ एक्शन खयो पियो वञे ऐं मंशियात फ़रोशन खे कंहिं बि सूरत में जेको आहे त न बख़्शो वेंदो। ख़ासि करे सरकारी इदारनि ऐं कराची जे अंदरि जेके यूनिवर्सिटियुनि में जेके मंशियात खपाइनि था त उन्हनि खिलाफ़ बि जेके कार्रवाइयूं आहिनि उहे तेज़ कयूं वियूं आहिनि ऐं ख़ासि करे गुटको ऐं ॿिया जेको नशो आहे उन खिलाफ़ जेके पुलिस कमु करे थी उन ते हू खेसि शाबाश ॾिए थो। एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच बि मंशियात फ़रोशन खिलाफ़ जेके कार्रवाइयूं कयूं आहिनि उन हवाले सां आईजी सिंध खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे।